नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत ऐं सिंध सहाफ़ी संगत खिपरो जे सॾ ते कराची में क़तल थियल सिंधी नौजवान क़ौम परस्त कारकुन इरशाद रांझियाणे जे क़तल ख़िलाफ़ अॼु खिपरो में सिंध अदबी संगत खिपरो जे सेक्रेटरी हाजी शाद राजड़, ज़ाकिर शर, फज़ल रहमान कुंभार, अब्दुल हलीम दर्स, शौकत बुर्दी, चौधरी मोहम्मद अली राजपूत जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी सिंधी अदबी संगत खिपरो जी ऑफिस मां मेन चौक खिपरो ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त केतिरनि ई केसनि में घुर्बल यूसी चेयरमैन रहीम शाह ऐं उनजे साथियुनि सरेआम दहशतगर्दी कंदे क़ौम परस्त कारकुन ऐं सिंधी नौजवान इरशाद रांझियाणे खे सरेआम गोलियूं हणी फुर जो रंग ॾिनो आहे, जंहिंखे गिरफ़्तार कयो वञे। हिननि चयो आहे त सिंध हुकूमत हमेशह देर सां जाॻंदी आहे। सिंध हुकूमत आवाम खां वोट वठी सिंधी माण्हुनि जो तहफ़ुज़ करण में नाकाम वई आहे ऐं ॿियूं पार्टियूं बि सिंधी नौजवाननि जे क़तल ते ख़ामोश आहे। इहो अमल बि मज़म्मत जोॻो आहे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त बिना देर जवाबदार खे गिरफ़्तार करे सरेआम फाई ॾिनी वञे। सरेआम सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे प्लेट पारां इहो मुतालबो कयूं था त रहीम शाह जेको सरेआम दहशतगर्दी जो कराची में मुज़ाहिरो कयो आहे, भैंस कॉलोनी में सरेआम जेको हिकु सिंधी खे गोलियुनि जो निशानो बनायो आहे, इहो हिकिड़ो दहशतगर्दी जो मुज़ाहिरो आहे। असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो कयूं था त रहीम शाह खे जेको आहे सो सरेआम जेको फांसी ॾिनी वञे ऐं इरशाद रांझाणी जेको असांजो सिंधियो नौजवान हो उन सां इंसाफ़ कयो। रांझाणे जे बेरहमाने क़तल जे ख़िलाफ़ अॼु पूरी सरापा सिंध सॼी एहतजाज आहे ऐं असीं पंहिंजे प्लेटफॉर्म ते कमु था। अॼु इहो ॿुधाइण था चाहियूं त तव्हां इन शइ खे ज़हन में ज़रूरु रखो। हीअ जेका तव्हांजी ख़ामोशी आहे, सिंधी माण्हुनि जी जेका ख़ामोशी आहे, इहा ख़ामोशी पंहिंजी एहतजाज जी शक्ल में तव्हां उनखे के पैगाम पहुचायो त तव्हां ही अॼु इरशाद ताईं हथु पहुता आहिनि। अॼु तव्हां ईअं सम्झो सुभाणे इहे तव्हांजे गिरेबान ताईं बि पहुची वेंदा। हीअ रियासत जाम ज़ालिम आहे, हिन रियासत में रहम न आहे। हीअ जेके तव्हां खां वोट वठी तव्हांजा बचा मारे रही आहे, अॼु तव्हां इन्हनि जे अॻियां बेवस थी बीठा आहियो। अचो गॾिजी त इरशाद जे केस जी मज़म्मत कयूं। हिननि अंधनि ॿोड़नि हुकुमराननि खे ॿुधाइणु चाहियूं त तव्हां ज़ालिमो, तव्हां इन मज़लूमनि जो ज़रूरु हिसाबु हिते भले न ॾियो, पर तव्हांखे ख़ुदा ऐं रसूल वटि अॻिते हली तव्हांखे ज़रूरु हिसाबु ॾियणो पवंदो। तव्हां वॾो ज़ुल्म कयो आहे ऐं अलाह ज़रूरु असां सां इंसाफ़ु कंदो। असीं जस्कम वारा पोइ बि पंहिंजी जदोजहद ते क़ाइमु ऐं दाइमु आहियूं। हिन वतन जी आज़ादी तां कॾहिं बि हथु कोन खणंदा आहियूं। तव्हां केतिरियूं बि शहादतूं ॾियो, कुझु बि कयो, केतिरा बि रस्ता रोकियो, पर असीं पंहिंजी वतन तां क़ुर्बान थियण लाइ तयारु आहियूं, मुकमल ज़हनी तरह सां तयारु आहियूं। ऐं हीअ तमामु घणो ज़ुल्म थी रहियो आहे सिंध में। जेको ई वाक़ियो थियो आहे इरशाद रांझाणी वारो, इंतिहाई मज़म्मत जोॻो आहे। असां इन जी खिपरो जा शहरी तमामु घणी मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द इन रहीम शाह खे, जंहिंखे शाह चवराइण जो बि हक़ न आहे, इनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। न त ईअं ई असांजा इहे सिंधी खजंदा रहंदा। जेकॾहिं न उथंदासीं, न इन्हनि जे ख़िलाफ़ु कुझु चवंदासीं त ईअं ई चौकनि ते असीं इहे लताड़जंदा रहंदासीं, मारजंदा रहंदासीं। केरु असांजो धणी साईं कोन थींदो। इहो किथे जो इंसाफ़ जो हेतिरी देरि थी वई आहे। वीडियो में जी चवे पियो त गोलियूं हयूं आहिनि, उनखे अॼु ताईं गिरफ़्तार छो नथो कयो वञे। असां उन भरपूर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं डिमांड कयूं था त इनखे जल्द खां जल्द कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। पूर पिटींदे सदियूं गुज़रियूं, पोइ बि लथा न पूर, मारू अड़ा मजबूर, मुंहिंजा साङ्गी अड़ा मजबूर। मुंहिंजे चवण जो मक़सदु कंहिं बि क़ौम परस्ती या ख़ाना जंगी खे हथी वठणु न आहे, पर हिकु इंसानियत जे क़ाबिल मज़म्मत जोॻो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म सां मां उनजी मुकमल तौर ते मज़म्मत कयां थो। ऐं ख़ामोश सिंध हुकूमत ऐं CM सिंध जी उन बेहसी ते इहा का नई ॻाल्हि न आहे। अहिड़ा कई माउर पंहिंजूं गबूर जवान ऐं कई वनियूं पंहिंजा मुड़ुस विञाए चुकियूं आहिनि, पर रियासत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। अॼु बि उनजो केस हिकु तवजो दिलाउ नोटिस हलीम आदिल शेख साहिब जे हुन नोटिस खां पोइ निकितो वियो। इन्वेस्टिगेशन टीम ॼाणी वई ऐं मस ख़ुदा करे उन कातिल खे गिरफ़्तार त कयो वियो, पर अञा बि इहो हिकु सवालिया निशान आहे त छा उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो या JIT इन्वेस्टिगेशन टीमूं ऐं मुकमल तौर ते अॻु में जुड़ंदड़ उहे टीमूं ऐं उहे रिपोर्टूं अॻुनि में कागज़नि जे रदनि वांगुरु दफ़न थी वेंदियूं। इरशाद रांझाणी वारो वाक़ियो जेको कराची में थियो आहे, तमामु ॾुखाईंदड़ ऐं अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं असीं पुरज़ोर मज़म्मत था करियूं। रहीम शाह जंहिं हिनखे गोलियूं हयूं आहिनि सरेआम हलंदे रोड ते ऐं हुतड़ पए पियो, केर बि माण्हू हुनखे खणण लाइ तयारु न आहे। वॾो ज़ुल्म आहे, इंतिहाई अफ़सोस जी जहिड़े इंसानियत जी लताड़ थी आहे ऐं ईअं सरेआम बेदर्दी सां क़तल करणु माण्हुनि खे इंसानियत खे लताड़नि जी ॻाल्हि आहे।
अफ़सोस जी ॻाल्हि आहे हिते इंतिज़ामिया पुलिस केर बि उते न पहुचियो आहे त उनखे अस्पताल रसाइनि। अफ़सोस माण्हुनि ते आहे जेके बेइज़ती सां उते सरेआम वाक़ियो थियो आहे उनखे ॾिसनि पिया। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असीं गवर्नमेंट खे अपील था करियो ऐं जल्द अज़ जल्द केतिरे किरदार तक इन कातलनि खे पहुचायो, गिरफ़्तार करियो, हिनखे सरकार वाक़ई सज़ा ॾिनी। इंसानियत ते क़त्ल आहे। अफ़सोस सां चवणो पए थो त इरशाद राजाणी खे सरेआम जेको हिन क़त्ल कयो आहे। ऐं चीफ जस्टिस खां मुतालबो करियां थो, वज़ीर आज़म खां मुतालबो करियां थो, IG सिंध खां करियां वञा थो इरशाद राजाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सरेआम फांसी ते ॾिनो वञे, जीअं त अॻिते अहिड़ो को पैदा न थिए जो हिकु सिंधीअ खे क़त्ल करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।